हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल मथो त्या कूड़ाइन हजाम जे दुकान ते वेठा आहिन मथो था कूड़न पिया ओ हजाम साईं जन जो मथो जो कूड़े पियो तो ओचतो हजाम जे अखियुनि मां ॻोढ़ा गड़िया बुजुर्ग जे मथे ते गरम टेपा पानी जा किरिया ॾिठो हजम रोए थो अबा पुट छो थो रोई चे किबला अज मुझे रोण जो डी मुखे छडियो मां रोआ तवा मथो कूड़ाए हलिया वजो साईं फरमायो त बा मुझो कमा रोंदड़न के खिलाइण ये मथो कूड़ न दीदो माए बुधाए त छोर नोई चे तो सही किबला मुखे मुझे हालत छडियो मुझा फट न उखेड़ियो मुझे रोण जो निहाड़ो साईं फरमाइंदा न मां ये हाने मथो न कूड़न दीदो माए जेसी तई तू पंजी हालत न बयान कंदे आखिर हजाम चवण लगो तो सही हींअर जेका ही जंज गुजरी तवा ॾिठी रस्ते में घिटीअ में जंज गुजरी तवा ॾिठी हा सही अज जेको घोट परचण पियो वञे या कुआर मुझे बच्चे जे नाले थियल हुई मंग हुई मुझे पुट जी 20 साल थी विया आहिनि मुझो बच्चो गुम थी वियो गोलियुम तलाश कयो में बचड़ो हथ न आयो मुझे जिगर जो टुकड़ो मुखा धार थी वियो गोली दे जिंदगी गुजरी वई पो छोकरी जे पीउ अचे चयो अबा हाणे त न्याणी वेहारण जी शइ नाहे 20 साल इंतजार कयो आ हाणे या त पुट आणे या त मोकल ॾे त मां न्याणी खे ॿिए पासे परणाए छॾियां मूं रोई मोकल ॾिनी मांस अबा मुंहिंजी किस्मत मुंहिंजो बच्चो गुम थी वियो हाणे तूं भली जे परणाई थो त भली ॿिए हंधि परणाए छॾ पोइ उन छोकिरी जे पीउ चयो जे शादीअ वारी रात ते तुंहिंजो बच्चो अची वियो त कुंवार उन जी हूंदी ओ मखदूम इस्माइल सुना अज उहा छोकरी परणजी रही आ ही जेका जंज गुजरी आ सा उन कुंवार जी शादी अज रात थी रही आ हिन जंज के भी दो ॾिसी मुखे मुझो बचड़ो याद अची वियो मुझे अखियुनि में ॻोढ़ा अची विया रुआ तो त हाओ जे अज मुझो बच्चो हुजे हा या मुराद पंहिंजे अखियुनि सां ॾिसां तॾहिं मां रोई रहियो आहियां साईं फरमाइनि था ओ पुट थोड़ी देर त मां ॿाहिरों चक्कर ॾेई अचां किबला तांजो मथो त कूड़े वठा चे अबा मथो पो बि कूड़बो पर थोड़ी देर छॾ त मां ॿाहिरों थी अचां बुजुर्ग कौरो खणी ॿाहिरि विया आहिनि थोड़ी देर में वापसि मोटिया फरमाइनि था बा हाणे भली मथो कूड़ हजाम मथो कूड़ण शुरू कयो तेसी नंढड़ो ॿारड़ो डोड़ंदो आयो ओ हजाम तुंहिंजो पुट अची वियो हजम पंहिंजे रोअण में ध्यान न पियो ॾिए बुजुर्ग फरमाया बा हे ॿारड़ो छा थो चए चइसि चरियो आहे हिन खे कहिड़ी ख़बर अबा वञ त सही अल्लाह करे मन तुंहिंजो बच्चो अची वियो हुजे अॼु मन तुंहिंजे बच्चे जी शादी थिए चइसि 20 साल बच्चो गुमा किथों अॼु ईंदो अबा वञी त ॾिस हजाम जो घर वञे त सुभान अल्लाह बच्चो सही सलामत घर बीठो भाकुर पातईस निरड़ चुमियई बच्चा किथे हुए हेडो जमानो काडे हलियो वे जे बाबा दिल्ली जे शहर में हिकड़े हजाम ते हिकड़े होटल ते दुकानदार वट नौकर बीठल हुयुस होटल जू मानियूं पचाईंदो हुयुस हियर अटो पे गोहि में हिकड़ो दुर्वेश आयो अथ मथे जो कूड़ियल हुयुस मुझे बाह में हथ विझी मुखे चयई पुट तू हिते बीठो आ होडे तुंहिंजो अबो अमड़ रोन पिया मूं चयोसि पोइ मां छा कयां जे हल तोखे ॻोठ पहुचाया बाह में हथ विझी ॿ टे विखूं हलिया त मां पंहिंजे घर अचे पहुतो आहियां अबा भला पुट उन्हे फकीर के सुञाण दे हा बाबा छो न सुञाण दस वठी आयुसि दुकान ते छोकरे दाह कई बाबा इहो मर्द अध मथे जो कूड़ियल
पत्थर अल्लाह दे वली है बकदम खया पान भी व्यो वरी छोकरे के वठी अचे पिरिया लोए पहुंचाए छॾे खुदावार ने जी महफिल में वही ॾिस यार हिक बारी